नाज़रीन, भिटशा में 4 शोबान हज़रत इमाम गाज़ी अब्बास अलमदार जे जश्न विलादत बासादत जो ॾियारो जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। दरगाह लतीफ़ ऐं दरगाह चाड़ी कुआण जियां सिंगारियो वियो। भिटशा में 4 शोबान हज़रत इमाम गाज़ी अब्बास अलमदार जे जश्न विलादत बासादत जो ॾियारो जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। दरगाह लतीफ़ ऐं दरगाह चाड़ी कुआण जियां सिंगारियो वियो। अंजुमन गुलामा अहले बैत भिटशा पारां औलंदे पिण शाही करबला में 80 पाउंड जो केक पिण कटियो वियो। जंहिं बाद ज़ायरीन मुरीदन ऐं शहरनि हज़ारनि जी तादाद में रैली जी सूरत में दरगाह लतीफ़ जी मज़ार ते चादर चाढ़े दुआ घुरी वई। दरगाह चाड़ी ते कसीदा ख़ानी जे हवाले सां प्रोग्राम मुनक़द कयो, जंहिंमें पाकिस्तान जे मशहूर फनकार सनम मारवी ऐं ॿियनि कसीदा ख़ानी करे महफ़िल खे झुमाए छॾियो। पीर ऑफ भिटशा सैयद गदा हुसैन शाह, सैयद फिदा हुसैन शाह, सैयद अली करबलाई, सैयद जुएल शाह, सैयद मोहम्मद काज़मी, सैयद नियर अब्बास शाह, सैयद जमाल शाह, सैयद वासिफ काज़मी, इमरान होत, कामरान वसाण, खान चांडियो, इमरान चांडियो, महबूब चांडियो, रईस असलम रिंद बलोच, मिठो मला, करम हैदरी, रसूल बख्श मला ऐं ॿियनि जी अॻवानी में हर साल जीअं हिन साल बि जश्न विलादत जो ॾियारो जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। वफ़े सां मिठाइयूं विराइण जो बि सिलसिलो पिण रवां दवां रहियो। आख़िर में नंगर न्यास पिण तक़सीम कयो वियो।